अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप मक्का मुआहिदे के वॾो ऐं अहम क़दम करार ॾेई छॾियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुआहिदे ते कंहिं हिकु मुल्क ते हमलो टिनी मुल्कनि ते हमलो तस्वुरु कयो वेंदो। मक्का मुआहिदे मां ज़ाहिर थी रहियो आहे त विच ओभर मुतहद थी रहियो आहे। विच ओभर जा मुल्क गॾु सहकार ज़रिए ख़िते जी सलामती खे मज़बूत बणाइण तरफ़ वधी रहिया आहिनि ऐं पंहिंजी हिफ़ाज़त वधीक असराइते अंदाज़ में करे सघनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां अमेरिकी सदर ट्रंप जे बयान जी आजियां संदसि चवणु आहे त जटादार अमन आवाम जी रोशन ऐं खुशहाल मुस्तक़बिल लाइ बुनियादी शर्त आहे। पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्की सां गॾिजी पंहिंजे मुल्कनि ऐं ख़िते जे दिफ़ा लाइ हाकारी किरदार अदा कंदा रहंदो। मक्का मुआहिदे लाइ अमेरिकी सदर ट्रंप जी हिमायत जे लफ़्ज़नि खे क़दर जी नज़र सां ॾिसनि था। अमेरिकी सदर ट्रंप जी क़यादत सबबि ॾखण एशिया में करोड़े ज़िंदगियूं एटमी तबाही खां बची वयूं। क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा अहम इजलास थी रहिया आहिनि। नवनि सूबनि इंतिज़ामी यूनिटनि ते बहस कयो वेंदो। ॿिन्ही हैवाननि में 17 कानून मंज़ूरी लाइ पेश कया वेंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त घरू वज़ारत जे इदारनि खे जदीद बुनियादनि ते मुकमल तब्दील करण टारगेट आहे। आवाम खे बहितरीन सहूलियतूं ऐं मयारी ख़िदमतनि जी फ़राहमी लाइ समूरनि इदारनि खे पंहिंजा टारगेट हासिल करण यकीनी बणाइणा पवंदा। इदारनि खे ख़ुदमुख्तियार ऐं बाइख्तियार हुअणु घुरिजे ऐं पाण फ़ैसिला करणा पवंदा। हर मामलो वज़ारत खे मोकिलण जी ज़रूरत नाहे। जिते ज़रूरत पवे कानून में ज़रूरी तरमीम ऐं सुधारनि जी तजवीज़ फौरी पेश कई वञे। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी जो चवणु आहे त वफ़ाक़ी इदारनि में कम न करण जी सोच तब्दील कई समूरनि इदारनि खे टारगेट ते ॿधल नतीजा ॾींदड़ ऐं कारकर्दगी ते ध्यान सां कमु करणो पवंदो। इसराइल जी इंतहापसंद वज़ीर आतमार बेन गवेर गज़ा में रोज़ाने 30 खां 40 फ़लस्तीनी मारण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त गज़ा में रोज़ाने 30 खां 40 माण्हू मारणु घुरिजनि। रुगो ख़तरे वारनि माण्हुनि खे निशानो न बणाए वञे। गज़ा में केतिराई माण्हू ज़िंदा रहण जे क़ाबिल नाहिनि। पीएसपी खैरपुर 5 ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी जे असफंदयार खड़ मैदान मारे वरितो। वॾे वज़ीर मुरादी शाह जो चवणु आहे त असफंदयार खड़ जी कामयाबी पार्टी कारकुननि उहिदेदारनि ऐं आवाम जी कामयाबी आहे। सिंध जी आवाम जे मसइलनि जो हल रुगो पीपी क़यादत में नज़र अची रहियो आहे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। हेठाहीं पारा इलाइक़ा पाणी हेठि लही नाले में चाड़ बरसात खां पोइ कटारियान वटि पाणी जी सतह 20 फुट ताईं पहुची वई। गवाला मंडी पुल वटि पाणी जो वेतिरो 17 फुट रिकॉर्ड। इंतिज़ामिया तरफ़ां लही नाले जे किनारनि ते आबाद शहरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जी हिदायत। गुजरात, सियालकोट, झेलम, शकरगढ़ ऐं भरपासे में वसकारे सबबि केतिराई फीडर ट्रिप। सिंध हाई कोर्ट तरफ़ां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़तल केस की ॿुधणी औलाद या बेवा बदिरां भाउ खे केस जी पैरवी करण जी इजाज़त जे कानूनी नुक़्ते ते दरख़्वास्त जमा कराइण जी हिदायत। वकीलनि जो चवणु आहे त शाहिद हयात समेत केस में नामज़द केतिराई जवाबदार फौत थी चुका आहिनि। कली चाणी भरिसां ज़मीन जी मालिकियत तां झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि केले जे बाग में कमु कंदड़ रुस्तम खोसे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो।
तंगवाणी वेझो डेरा सरकी भरिसां कोट सहलियाणी में मुड़स खां साल क़तल अब्दुल सत्तार कोसो घरवारी नेमत ख़ातून खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कुंभ भरिसां अली भरवा मां औरत जो लाश ॻोठ वली मोहम्मद भट्टी भरिसां मिलियल लाश जी सुञाणप न थी सघी। कौमी क्रिकेट टीम इंग्लैंड से टेस्ट सीरीज़ लाइ लैंड्स में डेरो जमाए छॾियो। ॿिन्ही टीमनि विच में पहिरीं टेस्ट मैच 19 अगस्त खां खेॾी वेंदी।